अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खणी आहियूं यूसी पाक संगार जे ॻोठ ठारो खान लिगारी जी। जेसिताईं तव्हांखे ॾेखारिया आहियूं यूसी पाक संगार जे ॻोठ ठारो खान लिगारी में जेको गंदो पाणी आहे उहो घरनि ऐं पोखियल फसल में दाख़िल थी वियो आहे। जी ही यूसी पाक संगार जे ते लाखार खाब जो ॻोठ ठारो खान लिगारी आहे, जंहिंजो गटर जो पाणी घरनि ऐं ॿनी में दाख़िल थी वियो आहे। हर बार पीपी की हुकूमत खे वोट ॾियण हिननि ॻोठाणनि खे पीपी हुकूमत हिकु ड्रेनेज स्कीम न ॾेई सघी। केतिरे नई सालनि खां ड्रेनेज स्कीम न ॾियण जे करे गंदो पाणी घरनि में दाख़िल थियण जे करे वॾो नुक़सानु थी रहियो आहे। अचो त उन हवाले सां ॻोठाणनि खां पुछो त ही छा था चवनि। अपील है अपील था करूँ अब्दुल सत्तार बचाणी साहब जिन के कि असल ॻोठ जो असांजो आहे ठारो खान लिगारी हाजी नूर नबी के नाले से है। असांजा ॻोठ जा ग़रीब मिसकिन आहिनि, असल खां वठी हाजी नूर नबी जा माण्हू आहिनि। ऐं हिन ॻोठ जा वोट जेके आहिनि असांजा तक़रीबन असल खां वठी हाई साहब के नाले ते हाई साहब सत्तार बचाणी साहब जिन के ॾींदा आहियूं। अॻे बि ॾिना आहिनि, अॼु बि उन्हनि जा ई वोट आहिनि, उन्हनि जो ई राज आहे। इन करे अपील था करूं अब्दुल सत्तार साहब जिन खे त असांजे ॻोठ में ड्रेन सिस्टम जी का बि सहूलियत कोन्हे। अॼु जेको असांजे ॻोठाणनि जो पाणी आहे घरनि में बि आहे, गलियुनि में बि आहे, असांजे बनियुनि में बि आहे। असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे हिन पाणी में। इन करे उन्हनि खे अपील आहे त असांजे हिन ग़रीब ॻोठाणनि जी मदद करे, असांजी वाहिर करे, का न का टीम मोकिले करे सुभाणे असांजे ॻोठ जो जाइज़ो वठे। अर्ज़ु आहे बचाणी साहब खे का न का टीम मोकिले करे जाइज़ो वठे ऐं असांजी वाहिर करे। मोहम्मद अयाज खान लिगारी ॻोठ ठारो खान लिगारी सत्तार साहब खे अपील था करियूं, तासीं कंदासूं। उन ॻाल्हि खे 10 साल थी विया आहिनि, अॼु ॾींहं ताईं असांजूं बनियूं ॿुॾी वियूं आहिनि, घर ॿुॾण में आहिनि। इहा अपील उनखे घुराए पियो फ़ैसिलो करे अपील कयूं। असीं सुभाणे रूबरू मिलंदासूं त असांजो ही उन्हनि खे घुराए इहो फ़ैसिलो असांजो कराए। जॾहिं 104 में असांजो नंबर सॼो ॿुॾो पियो आहे, 504 सॼो नंबर ॿुॾो पियो आहे। 908 में उहो असांजो नंबर ॿुॾो पियो आहे। ही सॼी बनी ॿ एकड़ उन खां सवाइ ॿिया ॿुॾी विया आहिनि। असीं इन जे करे राज जो माण्हू आहियूं। असांजे वालिद हाजी अब्दुल मजीद जो हाजी साहब हाजी नूर नबी दोस्त हो, हर ॻाल्हि में असीं ॿधल बचाइण सां डीसो साहब खे बि चवे असीं उन वटि वेंदासूं। अपील आहे सत्तार साहब खे। अस्सलाम वालेकुम। अली असगर लिगारी जेको ॻोठ ठारे खान लिगारी खां ॻाल्हायां पियो। साईं असांजी ही हालत आहे, हिन साइड में ॾिसो, हिन साइड में ॾिसो, ज़मीनूं ॿुॾियूं पियूं आहिनि, घरनि में पाणी आहे, गलियुनि में पाणी आहे, केरु बि ॿुधण वारो कोन्हे ऐं केरु बि माना जेको सो असांजी वाह न आहे करण वारो। अॻियां साईं नूरमान शाह जी बनी आहे, हेॾां बचाणी जी बनी आहे जेका उहा भाॾे में आहे। उन्हनि भॾा बंदि करे ज़मीनूं ठाहे छॾियूं आहिनि। हाणे असांखे जेका तकलीफ़ आहे उनजी को बि ॿुधण वारो कोन्हे। महिरबानी करे DC साहब खे असांजी इहा ई गुंजाइश आहे, असांजी गुज़ारिश आहे त असांखे हितां पाणी जो निकाल ॾिनो वञे। जी नाज़रीन, तव्हां आईना TV ते अॼु जी ब्रेकिंग न्यूज़ ॾिठी ऐं अॼु जो आइनो तव्हां ॾिठो। बिल्कुलु मसइलो जाइज़ आहे। इन्हनि ॻोठाणनि जो DC टंडोलार ऐं वक़्त जे चूंडियल नुमाइंदनि जेके साबिक़ आहिनि उन्हनि खां ॿियनि वास्तेदार इदारनि खां मुतालबो आहे त असांखे ड्रेनेज स्कीम ॾेई पाणी निकाल करे घरनि जे नुक़सान ऐं ॿियनि जानी तौरु माली नुक़सान खां बचायो वञे त जी असीं परेशानी खां बची सघूं। जी नाज़रीन, हिन गटर जे करे ॻोठाण खे सख़्तु घणी परेशानी आहे। DC टंडोलार खे हिन ॻाल्हि जो नोटिस वठणु घुरिजे, ॿियनि चूंडियल नुमाइंदनि खे बि नोटिस वठणु घुरिजे, जेके बल्दियाती नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि नोटिस वठणु घुरिजे। हिन ॻोठ ते तवजो ॾेई हिन ॻोठ खे ड्रेनेज स्कीम ॾेई पाणी निकाल कयो वञे, जीअं हिननि जो फसल ऐं घर ॿियो बची सघे। हिन ब्रेकिंग न्यूज़ असांखे हाणे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।